बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं सभु तारीफ़ूं हुन परवरदिगार जे लाइ। जॾहिं तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मङा, जॾहिं तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं पुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु कीअं। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। जेकॾहिं तव्हां ठीकु न आहियो त अव्हां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे कामिल सिहत नसीबु फरमाए। सिहत हज़ार नेमतुनि जे बराबरि हूंदी आहे ऐं जंहिं चवंदा आहिनि त हर शइ तव्हां ख़रीद करे सघो था। ख़ुशियूं इंसानु जेको आहे न फॉर लिमिटेड टाइम ठीकु आहे ख़रीद करे वठंदो आहे, पर सिहत उहा वाहिद शइ आहे जेका तव्हां ख़रीद कोन था करे सघो। अलाह जी अमानत बि आहे ऐं उनजो ख़्यालु बि रखिणो पवंदो आहे। नाज़रीन, अॼु 21 रमज़ान ऐं माहे रमज़ान में पूरे रमज़ान जी पंहिंजी फ़ज़ीलत, पंहिंजी बरकत, पर 21 रमज़ान हज़रत अली करमुल्लाह वजह जिन सां पाण मनसूब कंदा आहियूं, संदन शहादत आहे ऐं इस्लाम जे ज़ाहिरो बातिन जी शहादत आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त अली जो ज़िक्र इबादत आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण चवनि था त आऊं इल्म जो शहर आहियां, पर अली उनजो दरवाज़ो आहे। ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जा कमाल जा फ़ैसिला, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा ज़िंदगी जॾहिं उन ते नज़र पवे थी त इंसान ज़ात खे हमेशह हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में लेसन मिले थो। ऐं हिकु तरफ़ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा दोस्त बि आहिनि, उन्हनि जा भाउ बि आहिनि ऐं उन्हनि जा न्याणा बि आहिनि ऐं उन्हनि जी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि जे औलाद खे पंहिंजो औलाद सॾियो आहे, इमाम हसन ऐं हुसनैन मुश्तबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खे। नाज़रीन, अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था। आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा आहिनि, सो यकीनन बिना कंहिं देर जे आउं अॻियां वधणु चाहींदमि। जनाब पहिरियों नंबर सीट ते तशरीफ़ फरमा आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। तव्हांखे भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में 21 रोज़ो ऐं 21 रोज़े जे हवाले सां अॼु जी हिन ट्रांसमिशन में गुफ़्तगू कंदासीं। जनाब उन खां अलावा असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे हाफ़िज़ अब्दुल्ला, जंहिंखे भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में मैं आपको वेलकम कहती हूँ। जनाब उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि 2 नंबर सीट ते नाले मिठो महेसर साहब, गुलाम महेसर साहब जिन जा फ़र्ज़ंद। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। उन खां अलावा असां सां ॾाढी सुठी नात ख़्वां मौजूदु आहे, ॾाढो ख़ूबसूरत उनजो आवाज़ु आहे। ऐं ॻाल्हि कयां पई तूबा फ़रीदी जी। तूबा में आपको वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान में। ऐं हाणे चाहींदसि त बिल्कुलु बि देरि न कयूं, पहिरीं तिलावत क़ुरान करीम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो हाफ़िज़ अब्दुल्ला जो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है
सहारा या रसूल अल्लाह। बरोज़े हश्र मेरे इस यकी की लाज रख लेना या रसूल अल्लाह। बरोज़े हश्र मेरे इस यकी की लाज रख लेना। तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह। तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह। न छूटे हाथ से दाम तुम्हारा या रसूल अल्लाह। न छूटे हाथ से दाम तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अब्दुल्ला, अच्छी आवाज़ है। मैं चाह रही थी कि आप तिलावत कुरान करीम से स्टार्ट करें, लेकिन आपने नात पेश की, बहुत खूब। अॻियां वधूं था। मुफ्ती साहब मौजूद आहिनि। मुफ्ती साहब, अॼु 21 रमज़ान ऐं मूं ज़िक्र कयो त इस्लाम जे ज़ाहिर बातिन जी शहादत जो ॾींहुं, कीअं बयानु फरमाईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼो को ॾींहुं तमामु अज़ीम आहे। त अज़ीम इन जे करे आहे जो अॼोके ॾींहं जी निस्बत हिकु अज़ीम हस्ती सां आहे। बेशक। उहा अज़ीम हस्ती जंहिंजो नालो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिन खे हैदर कर्रार जी अबु तुराब जे लक़ब सां सॾियो वेंदो हो। सुभान अल्लाह। उहा शख़्सियत जेका ख़ैबर शकन हुई, हा हा, उहा शख़्सियत बेशक, जेका अली रज़ी अल्लाह ताला ज़ौजे बतूल सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा घर वारा, जी बेशक, उहा जेका मिल्लत इस्लामिया जी हिकु तस्वीर ऐं गैरत इलाही जी हिकु तक़दीर नज़र अचण वारी शख़्सियत बिल्कुलु, ऐं हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जो नक्शो पेश करण वारी हिकु शख़्सियत बेशक, हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी शहादत हिन ॾिहाड़े सां जुड़ियल आहे। जी हा, हज़रत अली करमल्लाह वजल करीम जा इस्लाम क़बूल करण सां ई जीअं बचपन में ई इस्लाम क़बूल कयूं, उन खां वठी हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी तव्हां इबादत ॾे नज़र कयो, हुज़ूर सां प्यार ॾे नज़र कयो, हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी सखावत ॾे नज़र कयो, हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी बहादरी ते तव्हां नज़र कयो। जी हा, जी हर मामले में हज़रत अली करमल्लाह वजल करीम तव्हांखे बेमिसाल मिलंदा। जी बेशक, बेशक, हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी बेमिसाली हर मामले में अल्लाह ताला हिकु अलॻि दर्जो ऐं मक़ाम हैदर कर्रार खे अता फरमायो हो। तॾहिं त मुंहिंजे दिलबर हबीब फरमाए, इन अली मिन्नी व अन मिन, बेशक अली मूं मां आहे, मां अली मां आहियां। सुभान अल्लाह। ऐं हुज़ूर अलैहि सलातो सलाम फरमायो, अन दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा, मां हिकमत जो शहर, अली उन जो दरवाज़ो।
सुभान बी अल्लाह। हदीस में हुजूर फरमाए अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर, अली उन जो दरवाज़ो आहे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अन नज़र इला वजह अलीजिन इबादतुन, अली करमल्लाह जल करीम जे चेहरे ॾे ॾिसण बि इबादत आहे। सुभान अल्लाह। इहो हैदर करार जो शान। सुभान हुजूर फरमायो मन अहब्ब अलियन फ़क़द अहब्बनी, जंहिं अलीअ सां मुहबत कई, हुजूर फरमायो उन सम्झो त मां मुहम्मद सां मुहबत कई। वमन अहब्बनी फ़क़द अहब्बल्लाह, वरी जंहिं हुजूर फरमायो मूंसां मुहबत कई, गोया उन ख़ुदा जे मुहबत जो हक़ अदा करे छॾियो। सुभान अल्लाह। हाणे नाज़रीन खे मुअद्दबाना हिकिड़ी गुज़ारिश, इस्लाह जे लाइ, तनक़ीद जे लाइ न, जी हाँ, जी हाँ। त कुझु अहिड़ा अहले इल्म जे हिकिड़े, छो त कंहिं ज़ात जो, कंहिं शख़्सियत जो, कंहिं माण्हूअ जो नालो खणी असां ज़िक्र नथा करे सघूं, जी हाँ। छो त ईअं न थिए त उहा जे नालो खणंदासीं त उहो हिकु माण्हू टारगेट बणिजी वेंदो, हाँ, पोइ तज़ाद थिए थो। तज़ाद थी वेंदो। बिल्कुलु। त हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो, उहो मूं वटि आयो, चईं मां हिकिड़ी मस्जिद में नमाज़ पढ़ी त हिकिड़े जुमे में ख़लीफ़े बिला फ़सल अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हयात तय्यबा ते उन ख़तीब जुमे जे ख़ुतबे में असांखे ॿुधायो सुहिणो शान सुहिणे सिद्दीक़ अकबर जो। वरी ॿिए जुमो ते मूं पढ़ियो त उन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में ख़ुतबो ॾिनो। टियों जुमो पढ़ियुमि त अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में उन ख़ुतबो ॾिनो। चई मुंहिंजो हिकिड़ो ज़हन ठहियो पियो त बिल यकीन हाणे वेंदुसि त हिन जुमे में वरी हैदर करार हज़रत सैयदा फ़ातिमा जे घर वारे हज़रत अली करमल्लाह जल करीम जे शान में ख़ुतबो ॾींदो। पर उन अहले इल्म चयो त साईं, ऐं मां अल्लाह जी ज़ात खे हाज़िर नाज़िर ॼाणे थो चवां, इहो इन जे करे चवंदो आहियां त जीअं नाज़रीन मतां सम्झनि त इहो असां का पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि था कयूं, बिल यकीन इहा ॻाल्हि थो कयां। त उन दोस्त चयो त साईं मुंहिंजो ताल्लुक़ बि उन ख़तीबा जे मसलक वारो ई हुयो, जेको उन जो मसलक आहे उहो ई मुंहिंजो मसलक। पर जॾहिं चौथे जुमे में मां उते वियुसि त उन मस्जिद में, त उन ते कंहिं ॿिए मौज़ू ते उन ख़ुतबो ॾिनो, हैदर करार जो शान बयानु न कयईं। त इहा बि सोच न हुजणु खपे। इन सोच सां जेको आहे आलिम खे इल्मु कमु न ॾींदो, आलिम खे इल्मु जेको न बचाईंदो, आलिम इल्म जे ज़रिए जन्नत में दाख़िल न थींदो, पर जेसि ताईं मुहबत अहल बैत हैदर करार जी दिलि में न हूंदसि उनखे जन्नत जी टिकट ई कोन मिलंदी। बेशक। अच्छा, माफ़ कजो मुफ्ती साहब, मूंखे इजाज़त ॾियो हिते मां ब्रेक वठां, पोइ पाण कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साही जो, ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां 21 रोज़ो। ऐं माह रमज़ान यकीनन उहो महीनो आहे जेको बेहद जल्दी बि गुज़री वेंदो आहे। 3 अशरा रहमत, मग़फ़िरत ऐं जहन्नम जी बाहि खां निजात जो ही अशरो पाण सभिनीनि खे नसीब थियो आहे, जंहिंमें ताक़ रातिनि जे हवाले सां बयानु फ़रमायल आहे। उहे ताक़ रातियूं लैलतुल क़द्र जी उहा राति हज़ारनि महीननि जी इबादतुनि खां बहितर उहा राति हुजे थी, ऐं 21 जी रातिनि में उन्हनि खे तलाश कयो वञे थो। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ अशरो बि इंशाअल्लाह अवां ताईं असां हिन ट्रांसमिशन खे पहुचाईंदासीं। अॻियां वधूं था, असां सां गॾु नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि। सो नाले मिठो मैसर साहिबु, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं, पर ज़िक्र कंदी हलां प्रोग्राम में साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। जी बिस्मिल्लाह, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन मोहताजुन कर ऐ मुझा खुदा मोहताज न कर,
ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो जॾ तूं आ सखी त ॿियो काॾे वञा जॾ तूं आ सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो मोहताज न कर कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में ॾींहुं ॾेह धणी जो जाश घुरे कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में ॾींहुं ॾेह धणी जो जाश घुरे सुबहान अल्लाह पियो ऐं तु न को सुबहान अल्लाह पियो ऐं तु न को गंज वाल तुंहिंजे गंज खाननि जो मोहताज न कर तूं गरीब अगर बादशाह करी तब मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे तूं गरीब अगर बादशाह करी तब मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे को न कुछे तुंहिंजी आ मर्ज़ी को न कुछे तुंहिंजी आ मर्ज़ी जे साथ फुरी सुल्ताननि जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो मोहताज न कर ऐं कुर्बान वञा साईं तुंहिंजे कुर्बन तां लख लाए कही लाहे न सघां कुर्बान वञा तुंहिंजे कुर्बन तां लख लाए कई लाहे न सघां हर मोमिन खे तूं हिदायत ॾे हर मोमिन खे तूं हिदायत ॾे तूं हादिया हर दो जहाननि जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो मोहताज न कर तूं आहीं नंगी नंग तो ते आ अमलनि जी धरा वत काने का तूं आहीं नंगी नंग तो ते आ अमलनि जी धरा वत काने का इहो ख़ाली हथें थई गुलाम नबी इहो ख़ाली हथें थई गुलाम नबी तूं आ मालिक ख़ैर खजाननि जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो जॾ तूं आ सखी त ॿियो काॾे वञा जॾ तूं आ सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो मोहताज न कर
जी आमीन सुभान अल्लाह माशाअल्लाह। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, जीअं मां ज़िक्र कयो त पहिरियां इस्लाम क़बूल कंदड़ ॿारनि में जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दावत खणी अचनि था ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जन लब्बैक चई करे इस्लाम जे उन दायरे में पाण शरीक थियनि था ऐं जंहिंजे लाइ 12 सालनि जी उमिरि में इस्लाम क़बूल करणु ऐं हज़रत अली करमल्लाह वजल करीम जो जॾहिं ॼमण ई बेमिसाल हो त पोइ उनजे इस्लाम में आणण में ताख़ीर जो त सवाल ई न पियो पैदा थिए न। बेशक जो अल्लाह ताला हज़रत हैदर करार रदी अल्लाह ताला अन्हु खे बैतुल्लाह जहिड़ी जॻह नसीब फरमाई। सुभान अल्लाह। हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी जेका वालिदा माजिदा हुई उनजो नालो फातिमा बिन्त साद हुयो। हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे नाने जो नालो साद हुयो। त हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी वालिदा जॾहिं बैतुल्लाह जो तवाफ़ पई करे उन दौरान जॾहिं ॿारड़े जे ॼमण जो वक़्तु वेझो अची वियो, तकलीफ़ महसूस थी त हाणे केॾां वञा, त जीअं शाइर चयो नी त हैरान थी फातिमा के अंदर किधर से जाएं, आवाज दे रही थी दीवार के इधर से आए, सुभान अल्लाह। औरों के लिए है आए तो दर से आए, लेकिन जो अहल बैत हैं चाहें जिधर से आए। सुभान अल्लाह। हज़रत हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत भी आहे, हिकु अज़ीम विलादत हुई। जी हाँ। त हज़रत अली करमल्लाह वजल करीम सां हुज़ूर जो प्यार भी वरी ईअं बेमिसाल हो। हाँ बेशक। जॾहिं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत खां पोइ सहाबा में भाईचारो क़ाइमु पे फरमायो त फलाणा अंसारी साहबी फलाणो मुहाजिर साहबी तुंहिंजो भाउ, फलाणा अंसारी साहबी फलाणो मुहाजिर साहबी तुंहिंजो भाउ, तव्हां में भाईचारो थो क़ाइमु कयां। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं सहाबनि में भाईचारो क़ाइमु फरमायो, पर हज़रत हैदर करार शेर ख़ुदा के जे हवाले सां कंहिं अंसारी साहबी खे हुज़ूर कोन फरमायो त हीउ तुंहिंजो भाउ अली। त हज़रत अली करमल्लाह वजल करीम ग़मगीन थिया त हुज़ूर भाईचारो क़ाइमु फरमायो, पर मूंखे कंहिं सहाबी सां कोन जोड़ियो त तूं फलाणे सहाबी जो भाउ आहे। जी जी। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तहज़न या अली, अली गम न कर, घबराए न, अंत अखी फि दुनिया वल आखिरा। सुभान अल्लाह। अली तूं मां मुहम्मद अरबीअ जो दुनिया ऐं आख़िरत में भाउ आहीं। सुभान अल्लाह। इहो शान ऐं मर्तबो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह ताला अता फरमाए। जी। वरी जेकॾहिं सखावत ते अचूं, हाँ सखावत ऐं शुजात ते बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं, पर मुफ़्ती साहब चाहियां पई त जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त जंहिंजो माउ मौला हुनजो अली मौला, इन हवाले। जी हाँ जी हाँ बिस्मिल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, जंहिंजो मां मौला उनजो अली मौला। मौला जी माना दोस्त भी आहे ऐं मुहब्बत कंदड़ भी आहे, रहबर भी आहे। हाँ रहबर भी माना ऐं मुख़्तलिफ़ मानी, छो त अरबी में हिक हिक लफ़्ज़ जूं कई माना हूंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। जीअं मिसाल लफ़्ज़ दाल आहे, इन जी माना आहे गुमराही। ऐं वरी जेकॾहिं इहो ई लफ़्ज़ कंहिं पैगंबर ॾे मंसूब थींदो आहे त इन जी माना ॿी हूंदी आहे। जीअं आहे क़ालू तल्लाह इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं चयो पुट त वियल हुअसि मिस्र, ऐं चई त घर में चई पंहिंजे जेके नुहर ऐं बचड़ा हुयसि, पोटा ॾोहिटा, उन्हनि जे साम्हूं चई त क़ालू तल्लाह इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम। इन खां पहिरीं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम फरमाए त इन्नी लअजिद रीह यूसुफ लौला अन तुफ़न्निदून, बेशक मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। त उन ते वरी उन्हनि घर वारनि चयसि त क़ालू तल्लाह इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, ख़ुदा जो कसमा तूं त हज़रत यूसुफ जी पुराणी मोहब्बत में गिरफ़्तार। हिते दाल लफ़्ज़ जी माना जॾहिं पैगंबर ॾे मंसूब थी त उन जी माना थी वई पुराणी मोहब्बत। त हज़रत शेर ख़ुदा हज़रत अली करमल्लाह वजल करीम के हुज़ूर फरमायो त जंहिंजो मां मौला अली उनजो मौला, यानी ईअं सम्झो
त जेको मूंसां मुहबत करण थो चाहे उहो अलीअ सां मुहबत रखे, अलीअ सां मुहबत रखे त उन मुंहिंजे मुहबत जो हक़ अदा करे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। अच्छा, जेकॾहिं ॻाल्हि कयूं था हक़ जी सुञाणप जी त पाण अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अली हक़ सां गॾु आहे ऐं हक़ अली सां गॾु आहे। मुफ़्ती साहिब इन हवाले सां बि बयानु फरमाइजो ऐं अॼु जो मुआशिरो तव्हां कीअं ॾिसो था, छा असां वटि उन तरह हक़ नज़र अचे थो, इंसाफ़ नज़र अचे थो? जेकॾहिं को शख़्स चवे थो, दावा थो करे त मुंहिंजी हज़रत अली हैदर करार सां मुहबत आहे, हा, पर उहो मुनसिफ़ न आहे, हक़ नथो करे, जी, इंसाफ़ नथो करे। बिल्कुलु। छो त जेको शख़्स चाहे थो त ख़ुदा मूंसां मुहबत करे त उनजे लाइ ज़रूरी आहे त जेका शइ पंहिंजे लाइ थो पसंदि करे ॿिए जे लाइ उहा पसंदि करे। यकीनन। पंहिंजो मां पंहिंजो हक़ कंहिंखे ज़ब्त थियणु खाइणु न ॾींदुसि, पर मां परायो हक़ खावां त इहा जेका आहे मुंहिंजी फ़क़ति दावा रहिजी वेंदी हज़रत अली सां मुहबत जी। जी हा, बाक़ी मुंहिंजी हक़ीक़ी मुहबत हूंदी आहे त मां कंहिंजो हक़ न खावां। जी हा, छो त हज़रत अली करम अल्लाह जल करीम हमेशह हक़ जो साथ ॾिनो। जेकॾहिं सॻे भाउ जे ख़िलाफ़ बि गवाही ॾियणी पए त उन में बि उन भाउ उनजो उहा रिश्तो न आहे ॾिसणो, हा, बल्कि हक़ जे हक़ ते गवाही ॾियणी आहे, जेको हक़ आहे उन ते। त पोइ चइबो त हा वाक़ई हीउ जेको आहे हज़रत अली करम अल्लाह जल करीम जो पैरोकार आहे ऐं हज़रत अली करम अल्लाह जल करीम जे ॾिसियल रस्ते ते हीउ अमल थो करे। जी हा, त हज़रत अली करम अल्लाह जल करीम जॾहिं हक़ खे पसंदि फरमाईंदा हुआ, हक़ ते हुया, हुनजे हक़ ते हुजण जी हुज़ूर शाहिदी ॾिनी आहे, गवाही ॾिनी आहे, त इन खां वधीक त को ॿिए कंहिं सर्टिफिकेट जी ज़रूरत ई कान्हे। हाणे हिकिड़ो शख़्स आहे जेको पंहिंजे नियाणियुनि जो ई हक़ कोन थो ॾिए, पंहिंजे भेनरुनि जा हक़ दॿायूं वेठो आहे। जे चयो त चई असां खां घुरनि कोन थियूं, बाबा तूं ॾींदे त हो वठंदियूं न, तूं ॾियई कोन थो त हो किथां थो खां घुरनि? सही सही, तुंहिंजो इरादो ई तुंहिंजो कोन थियूं ॾिसनि, त हुनजे करे ख़ामोश रहनि थियूं, हो तुंहिंजे इन रिश्ते जे करे, क़ाइमु रहण जे करे। त लिहाज़ा जेकॾहिं अलीअ सां मुहबत थई त सभ खां पहिरीं तूं हक़ खे पसंदि कर, हा हा, सुभान अल्लाह, नियाणियुनि जो हक़ अदा कर, जी, भेनरुनि जा हक़ न खा, बिल्कुलु, भेनरुनि ते पंहिंजा हक़ पहुचा त शरीयत ते बि अमल थींदी, त तरीक़त ते बि अमल थींदी ऐं हैदर करार जो हक़ीक़ी मुहबत करण वारो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वना हरू भरू जे दावनि खां बहितर आहे त तव्हां पंहिंजे अमल में इहा शइ ज़ाहिर कयो। अमली तौर मैदान में। जी मुफ्ती साहब, अॻियां वधूं था, ट्रांसमिशन में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जो महीनो ऐं 21 रमज़ान, माशाअल्लाह सां हीअ अज़मत रमज़ान ट्रांसमिशन पोयां 20 ॾींहं असां वटि ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में लाइव पहुचाई आहे। अॼु 21 रमज़ान ऐं मां माह रमज़ान जी जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां त मां अॼु तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदमि त सभु रोज़ा ऐं जेतिरो बि डिस्कशन रहे थो बेहदि ख़ूबसूरत, पर 21 रमज़ान जो जेको डिस्कशन हूंदो आहे उहो मूंखे पर्सनली ॾाढो पसंदि हूंदो आहे ऐं आउं ॾाढी दिलि सां हिन प्रोग्राम खे कंडक्ट कंदी आहियां। हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरों नंबर चाहे, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। अॻियां वधूं था, असांखे हिन वक़्तु नज़ाकत अली कादरी जॉइन कयो आहे ऐं अदा खे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में ठीकु आहियो तव्हां, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। मुफ्ती साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां ज़रूरु वधणु चाहींदमि, पर तव्हांजी इजाज़त सां ई अॻियां वधूं था। तूबा फ़रीदी असां सां मौजूदु आहे, पहिरीं तूबा खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह तूबा। तुम अपने दामन बिछा के मांगो, तुम अपने दामन बिछा के मांगो, फिर हुजूर देंगे, ज़रूर देंगे, हुजूर देंगे, ज़रूर देंगे, दिलों को क़ासा बना के मांगो, दिलों को क़ासा
बना के मांगो, फिर हुजूर देंगे, ज़रूर देंगे, हुजूर देंगे, ज़रूर देंगे, दिलों को क़ासा बना के मांगो। और जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से गए के वली ने मांगा, जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से है के वली ने मांगा, उन्हीं की चौखट पे जाके मांगो, उन्हीं की चौखट पे जाके मांगो, फिर हुजूर देंगे, ज़रूर देंगे, हुजूर देंगे, ज़रूर देंगे, दिलों को क़ासा बना के मांगो। उन्हीं से मज़बूत कई लो नाते, जो देख एहसान नहीं जताते, उन्हीं से मज़बूत कई लो नाते, जो देख एहसान नहीं जताते, उन्हीं को दिल में बसा के मांगो, उन्हीं को दिल में बसा के मांगो, फिर हुजूर देंगे, ज़रूर देंगे, हुजूर देंगे, ज़रूर देंगे, तुम अपने दामन बिछा के मांगो, तुम अपने दामन बिछा के मांगो, फिर हुजूर देंगे, ज़रूर देंगे, हुजूर देंगे, ज़रूर देंगे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तूबा फरीदी, तूबा जो आवाज़ मूंखे हुअं बि ॾाढो प्यारो लॻंदो आहे ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां हुनजी अदायगी हूंदी आहे, प्यारो हुनजो आवाज़ आहे। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहिब जन मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहिब, 21 रमज़ान ऐं 21 रमज़ान जे हवाले सां जिथे जिथे बि गुफ़्तगू थींदी आहे त हर को ॾाढे दिलि सां ॿुधंदो आहे, उहा अट्रैक्शन ई हिकिड़ी पंहिंजी आहे। मां चाहींदसि त हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शुजात ऐं बहादुरी जे हवाले सां बयानु बि फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त मां उन ग़लतीअ जी दुरुस्तगी जे लाइ नाज़रीन जी ख़िदमत में अर्ज़ु कयां त जेका असां पहिरीं हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे वालदा माजिदा जो नालो फ़ातिमा ज़िक्र कयो, फ़ातिमा त फ़ातिमा बिन्त असद आहे, मूंखां साद लफ़्ज़ निकिरी वियो, उन जे लाइ मां माज़रत ख़्वाहियां नाज़रीन खां। मूंखे जीअं ज़हन में आयो त फ़ातिमा बिन्त असद, उन्हनि जो नालो, उन्हनि जे हज़रत अली जे नाने जो नालो वञी असद आहे। हा, त हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी बहादुरी का लिमिट या का महदूद न हुई, जी हाँ, या कंहिं हिकिड़ी जंग में का बहादुरी ॾेखारी अथनि, ॿी में न ॾेखारी अथनि, ईअं न आहे। माना जिन खे लक़ब ई मिलियो शेरे ख़ुदा। हा, बेशक। हाणे ख़ुदा जी कुवत जो तव्हां अंदाज़ो लॻायो, रब जी ताक़त लामहदूद आहे, बेशक। बाक़ी पूरी मख़लूक जेका बि उन जी ताक़त महदूद आहे, पर वरी उन जंहिंखे ख़ुदा जो शेर सॼियो वञे, उनखे रब जेका ताक़त ॾिनी हूंदी, उनजो त को मिसाल ई नथो मिले।
कई वाक़या जंगनि में जेके पेश आया, ख़ैबर जो वाक़ियो ॾिसो, ख़ैबर जो दरवाज़ो खणणु, हा या ग़ज़वे खंदक में ॾिसो, ग़ज़वे खंदक जेका सन तक़रीबन 5 हिजरी में लॻी आहे, जी हा ग़ज़वे खंदक, उन में मशहूरु उन्हनि जो हिकिड़ो जंगजू ऐं बहादुरो हा बेशक अमर बिन अब्दूद, जेको हिकु हिकु 100 जो मुक़ाबिलो कंदो हो काफ़िरनि जो। अमर बिन अब्दूद हिकिड़ो मशहूरु तरीन हुयो, माना हुननि जो ताक़तवर ऐं मुक़ाबिला कंदो हो जंगनि में। जॾहिं उहा खंदक खोटरली त हाणे उन खंदक खे क्रास करे त कुफ़ार मुशरिक कोन पिया अची सघनि, पर अमर बिन अब्दूद कंहिं तरीक़े सां जीअं अॻिते वधी आयो त उन्हनि अची ललकारियो, हे मुसलमानो, आहे को तव्हां मां कंहिंखे ज़रूरत जेको अचे मुक़ाबिलो करे, किथे आहे तव्हांजी जन्नत? चवंदा आहियो त असांखे जॾहिं शहादत मिलंदी त असां जन्नत में दाख़िल थींदासीं। ही जेका तव्हां शहादत ते नाज़ कंदा आहियो, अचो, आहे कंहिं में हिम्मत ऐं ज़रूरत मुंहिंजे मुक़ाबिले में अचे त हज़रत अली करमल्लाह वजल करीम हुज़ूर जे दरबार मर्ज़ कयो, या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो त मां थो अमर बिन अब्दूद जो मुक़ाबिलो कयां। हज़रत अली करमल्लाह वजल करीम जीअं तयारु थिया त हुज़ूर पंहिंजी दिस्तार मुबारक, पटको मुबारक हज़रत अली खे पारायो। सुभान अल्लाह। उहा तलवार ज़ुल्फ़कार हज़रत अली करमल्लाह वजल करीम हथ में पकड़ी आहे जी हा ऐं मुक़ाबिले जे लाइ पिया वञनि। त अमर बिन अब्दूद चयो त ही तूं नंढड़ो आहे, तुंहिंजी कम उमिरि आहे अली, ऐं तुंहिंजे बाबे सां मुंहिंजा सुठा तालुकात आहे, जी मूंखे तो ते रहम थो अचे। हैदर करार फरमाए, मुंहिंजे दिलबर मुहम्मद जो तूं दुश्मन बणिजी आयो आहे, तोखे रहम थो अचे, मूंखे तो ते रहम कोन थो अचे, मां तुंहिंजो मुक़ाबिलो कयां। उन ते हुनखे हू बि गज़बनाक थी पियो त हिकु त कम उमिरी, ॿियो वरी मूंखे ही थो ललकारे। अली हैदर करार जीअं वधियो त हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे अमर बिन अब्दूद चयो त वार कर। हज़रत अली फरमाए त इस्लाम जो जेको आहे तरीक़ेकार ई न आहे जो पहिरीं वार करे, अवल वार कजे, अवल वार असां न कंदा आहियूं, पहिरीं तोखे मोकल आहे। जी त अमर बिन अब्दूद चयो त अली तूं मुंहिंजे वार खां बची न सघंदे। हैदर करार फरमाइसि त मां बि मुहम्मद जो ग़ुलाम आहियां, मुहम्मद सां मुहबत करण वारा, दिलबर मुहम्मद मूंखे पंहिंजो भाउ सॾियो आहे, तो मुंहिंजी ताक़त खां वाक़ुफ़ न आहीं, हली आ त तोखे मां पंहिंजी ताक़त ॾेखारींदुसि। अमर बिन अब्दूद वार कयो, हज़रत अली करमल्लाह वजल करीम हुन वार खां पाण खे बचायो। हुनजो वार जेको आहे हज़रत अली करमल्लाह वजल करीम ते न थी सघियो। हाणे हज़रत अली फरमाइश त तो वार कयो पर गुस्सी वे, हाणे हैदर करार थो वार करे। त हज़रत अली करमल्लाह वजल करीम जीअं जो वार कयो, ईअं तलवार ज़ुल्फ़कार खे जो हलायूं त हुनजा जिस्म 2 हिसा थी वियो। त अमर बिन अब्दूद खे जेका पंहिंजे बहादुरी ऐं ताक़त ते जेको हुनखे गुरूर हुयो, नाज़ हुयो, त हुन जेका आहे पंहिंजी शिकस्त तस्लीम न पियो करणु चाहे। अमर बिन अब्दूद शिकस्त तस्लीम न पियो करणु चाहे। हुन चयो त अली तुंहिंजो वार जेको आहे गुथो अथई, गुसी वियो आहे। हैदर करार फरमाइसि थोरो हिल त ख़बर पवई। बसि जीअं थोरो हुन जिस्म खे हिलायो त हुनजे जिस्म जा 2 टुकड़ा थी विया, हिकिड़ो हिकिड़े पासे किरियो, ॿियो ॿिए पासे किरियो। इहो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका आहे बहादुरी शुजात, ख़ैबर जे मक़ाम में बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि त ही जेको ख़ैबर जो क़िलो फतह थींदो, उहो अहिड़ो शख़्स आहे जंहिंसां मां बि मुहबत थो कयां, ख़ुदा बि मुहबत थो करे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सुभाणे जेको आहे जंहिंजे हथां ही ख़ैबर जो क़िलो फतह थींदो, सुभाणे उन शख़्स जे हवाले मां जेका आहे उन शख़्स खे मां इजाज़त ॾींदुसि ऐं उहो ई ख़ैबर जो क़िलो फतह कंदो। हाणे सभई सहाबिन खे इहा तमन्ना हुई त इहा जेका आहे सआदत असांखे मिले ऐं असां जेका आहे सुभाणे इहो उन्हनि मंझां शुमार असांजो हुजे, हर हिक जी इहा तलब हुई। जॾहिं सुबुह जो वक़्तु थियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, ऐन अलीयन, अली किथे आहे? साहबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हैदर करार जे अखियुनि में तकलीफ़ आहे। हुज़ूर फरमाए हैदर करार खे वठी अचो। हैदर करार आहे, हुज़ूर पंहिंजो लुआब दहन कढी अली जे अखियुनि में लॻायो त अखियुनि जी तकलीफ़ ख़तम थी वई। ऐं उन खां पोइ हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे ज़रिए सां ख़ैबर जो क़िलो बि फतह थी वियो। पर इन खां अलावा तक़रीबन जंहिं जंग में हैदर करार ईंदा हुआ त काफ़िर ईअं भॼंदा हुआ
जीअं बसि ईअं सम्झो त ॿकरियुनि में बघड़ पइजी वञे, ॿकरियूं भॼण शुरू थी वञनि। ईअं हैदर करार जे अचण सां पूरे कुफार जे लश्कर में भाॼ पइजी वेंदी, ड्रोड़ पइजी वेंदी। इहो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शुजाअत ऐं बहादुरी हुई। सुबहान अल्लाह जी। ऐं उहो अॼु 21 रमज़ान ते उहो डिस्कशन हूंदो आहे जिते तव्हांखे खोड़ सारा सुवाल हूंदा आहिनि ऐं ज़िक्र एॾो त ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियो हूंदो आहे त जो दिलि न चवंदी आहे त माण्हू अॻियां वधे, दिलि चवंदी आहे त ज़िक्र खे माण्हू ॿुधंदो ई रहे। पर हिन महफ़िल खे अॻियां वधायूं था। नाले मिठ मैसर साहिबु तव्हां मौजूदु आहियो, तव्हां खां नातिया कलाम पहिरीं ॿुधंदासीं, उन खां पोइ अॻियां वधंदासीं। जी छा ॿुधाईंदो तव्हां ते? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। दुनिया में दीन वारन जे, दुनिया में दीन वारन जे दिलनि में दिल नशीनाई। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। पुछो जिब्राईल जद तो खां त अॼु जिब्राईल काथे आ। पुछो जिब्राईल जद तो खां त अॼु जिब्राईल काथे आ। चकासे चो तरफ़ चयुसी, चकासे चो तरफ़ चयुसी त आहे यकीन तूं आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। इल्म जो शहर आ अरबी आहीं, उन जो तूं दरवाज़ो। इल्म जो शहर अरबी आहीं, उन जो तूं दरवाज़ो। अदुल इंसाफ़ वारो, अदुल इंसाफ़ वारो अमीनन खां अमीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। दुनिया में दीन वारन जे, दुनिया में दीन वारन जे दिलनि में दिल नशीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं। मुहम्मद जे मदरसे में पढ़ी कुरान की पूरो। मोहम्मद जे मदरसे में पढ़ी कुरान की पूरो। खत्म अध मिनट में खत्मो, खत्म अध मिनट में खत्मो। ज़हीनन खां ज़हीन आहीं। अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं।
अंधे मानी घुरी तोखां त तो सौठ ॾिनस साईं अंधे मानी घुरी तोखां त तो सौठ ॾिनस साईं सखी सरताज साहिल खे सखी सरताज साहिल खे कंदो रंज कॾहिं बि कीनाई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं हसन बचड़ो बच्चो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर हसन बचड़ो बच्चो कासिम हुसैन बि तो ॾिनो हैदर ज़ैनल आबदीन जा बाबा ज़ैनल आबदीन जा बाबा ज़ैनल आबदीन तूं आहीं अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयुव साईं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चयुव साईं महेसर जो घुरी सो घुर महेसर जो घुरी सो घुर सफ़ा मिसकीन तूं आई अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं दुनिया में दीन वारनि जे दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आहीं अली साईं असांजो तूं अमीरुल मोमिनीन आहीं सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह अॻियां वधूं था वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक छो थी वियो आहे नाज़रीन ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुचे पई 21 रोज़ो ऐं ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे नातिया कलाम ॿुधंदासीं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो नज़ाकत अली कादरी जो जी नज़ाकत बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तुझे मोड़े अची आका अखियन के विछाया मां लुढ़कन सां सभई रस्ता अज रोई पुसाया मां तुझे मोड़े अची दिलबर अखियन के विछाया मां लुढ़कन सां सभई रस्ता अज रोई पुसाया मां दिल दर्शन जे लाए ॾाढो रोए रड़े
सालन खां मिठा मदनी तोखे अर्ज़ करे थी पई दिल दर्शन जे लाए ॾाढो रोए रड़े थी पई सालन खां मिठा मदनी तोखे अर्ज़ करे थी पई सारो सहन सजा यो आहे ओ सोणी सेज विछाया मां लुड़कन सां सभई रस्ता अॼु रोई पुसाया मां मूंखे पंहिंजी हयातीअ जो को कोन पतो मिठड़ा हिकु भेरो कयां ज़ियारत मूं वटि बि अचां सुखड़ा हाय मूंखे पंहिंजी हयातीअ जो को कोन पतो मिठड़ा हिकु भेरो कयां ज़ियारत मूं वटि बि अचां सुखड़ा करे दर्द मझांदा हूं तोखे सजन पुकारियां मां लुड़कन सां सभई रस्ता अॼु रोई पुसाया मां हिन फैज़ जोणे जे ते को ख़ास करम करियो सारी उम्र जेई दरड़े ते पयो हूंदो हिन फैज़ जोणे जे ते को ख़ास करम करियो सारी उम्र जेई दरड़े ते पयो हूंदो दिलड़ी थी घुरे इहो ई तुंहिंजा अंगण बुहारियां मां लुड़कन सां सभई रस्ता अॼु रोई पुसाया मां तुंहिंजे मूं ॾे अची दिलबर अखियनि खे विछाया मां लुड़कन सां सभई रस्ता अॼु रोई पुसाया मां सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह अॻियां वधूं था मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि हिन ट्रांसमिशन में मुफ्ती साहब हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शुजात ऐं बहादुरी बाबति ज़िक्र थियो मां चाहींदमि त सखावत बाबति बि ज़िक्र थी वञे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सखावत भी ईअं बेमिसाल आहे हज़रत शेर ख़ुदा हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी हिकिड़ो त वाक़ियो असां पहिरीं प्रोग्रामनि में ज़िक्र करे बि वियासीं सखावत जे हवाले सां जंहिंजे मुतालिक़ हुज़ूर ते क़ुरान करीम बि नाज़िल थियो हो सूरह दहर जूं आयतूं 29 सिपारे जूं इन खां अलावा जेका मशहूरु हिकिड़ी ॿी रिवायत आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मस्जिद नबवी जे दरवाज़े ते को साइल आयो अची हुन सदा हई आहे को जेको हिन ग़रीब खे ॾे
त उन उहो जेको ज़मानो हुयो गुरबत जो आलम हूंदो हो। सहाबा था फरमाइनि त जेकॾहिं हिक टाइम ते असांखे जवन जी हिकिड़ी मानी मिली वेंदी त ॿिए टाइम जी ख़बर न हूंदी त मिलंदी या न मिलंदी। अहिड़ो जो कपिड़नि जो जिस्म ते कपिड़ो पाइण जे लाइ के कंहिं वटि हिकिड़ी चादर हूंदी त कंहिं वटि 2 चादरूं बि हूंदियूं। त अहिड़े आलम में कंहिं बि हुनखे साहिल खे कुझु ॾिनो कोन। उन साहिल मथे आसमान ते निहारे रब जे दरबार में अर्ज़ु करण लॻो, मुंहिंजा मौला मां तुंहिंजे नबीअ जे दरवाज़े ते आयुसि, अची सवाल कयुमि, पर तो जेको पैगंबर वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन पैगंबर मोकिलियो आहे जंहिंजी सखावत बि मशहूर, उन जी पंहिंजी हुज़ूर जे ज़ात जी त उन जे घराणे जी बि। मां उते अची उन जे दरबार में अची अर्ज़ु कयो, पर मूंखे त कंहिं कुझु कोन ॾिनो। त हज़रत अली करम अल्लाह जल करीम नमाज़ में हा, त हज़रत अली करम अल्लाह जल करीम इशारो ॾिनुसि, छो त नमाज़ में माण्हू ॻाल्हाए कोन थो सघे। इशारो ॾिनो त हज़रत हैदर करार खे मुंडी पातल हुई, यानी इशारो ॾिनईसि त साहिल हाणे इहा मुंडी लाह मुहम्मद जे दरवाज़े तां खाली न वञ। उन उहा साहिल जो मुंडी लाथी त हुज़ूर इन सॼे मामले जो मुशाहिदो पिया फरमाए, इहो ॾिसनि पिया पाण। साहिल मुंडी खई, हुज़ूर अलैहिस्सलातो वस्सलाम अल्लाह जे दरबार में हथ खया। साहिल खे पंहिंजी शइ मिली, हुज़ूर पंहिंजी हाणे पंहिंजी तलब जेका हुज़ूर जी उहा अल्लाह जे दरबार में अर्ज़ु करण लॻा। हुज़ूर अलैहिस्सलातो वस्सलाम अर्ज़ु कयो, मुंहिंजा करीम रब मुंहिंजे भाउ हज़रत मूसा कलीमुल्लाह तुंहिंजे दरबार में दुआ घुरी, रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अख़िशदुद बिही अज़री व अशरिकहु फ़ी अमरी। ए मुंहिंजा करीम रब मुंहिंजे भाउ हज़रत मूसा कलीमुल्लाह तोखां दुआ घुरी त मुंहिंजा रब मुंहिंजे सीने खे खोल, वयस्सिर ली अमरी मुंहिंजे कमनि खे आसान कर, मुंहिंजी ज़ुबान जी गिरह खे खोल। इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे त हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़ुबान में गिरह, इहा वरी कंहिं ॿिए प्रोग्राम इंशाअल्लाह इन जी वज़ाहत कंदासीं। यफ़क़हू क़ौली मुंहिंजे ॻाल्हि खे माण्हू सम्झनि, ऐं वजअल ली वज़ीरम मिन अहली ऐं मुंहिंजे ख़ानदान मां हिकिड़ो मुंहिंजो वज़ीर बि बणाए, उहो मुंहिंजो भाउ हारून अख़िशदुद बिही अज़री, उनखे जेको आहे उनजे वाशिरको फ़ी अमरी मुंहिंजे कमनि में उन्हनि खे शरीक बणाए। त अल्लाह मुंहिंजा करीम रब हुज़ूर अल्लाह जे दरबार में अर्ज़ु करणु लॻा, मुंहिंजा करीम रब पोइ जॾहिं मुंहिंजे भाउ हज़रत मूसा कलीमुल्लाह तोखां दुआ घुरी तो हज़रत मूसा जी दुआ खे रद्द कोन फरमायो बल्कि क़बूल कई। सुभान अल्लाह। ऐं रब तो फरमायो क़ाल सनशुद्दु अददक बिअख़ीक, ए प्यारा मूसा असां तुंहिंजे भाउ खे सनशुद्दु अदद अख़ीक तुंहिंजो बाज़ू था बणायूं, व नजअलु लकुमा सुल्तानन ऐं असां तव्हां ॿिन्ही खे ग़लबो था ॾियूं, तव्हां ॿिन्ही खे यानी तोखे प्यारा मूसा ऐं हज़रत हारून खे। मुंहिंजा करीम रब हुज़ूर अर्ज़ु करणु लॻा, मुंहिंजा करीम रब अलीअ खे मुंहिंजो वज़ीर बणा, मुंहिंजा करीम रब मुंहिंजे बाज़ुनि खे अलीअ जे ज़रिए मज़बूत बणा। मुंहिंजे हज़रत अली करम अल्लाह जल करीम जे मुतालिक़ ईअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरियूं। त तफ़सीर नस्फ़ी वारे लिखियो आहे त हीअ आयत नाज़िल थी हुज़ूर ते, इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलात व युतूनज़ ज़कात व हुम राकिऊन। फ़क़ति तव्हांजो मददगार अल्लाह, उन जो रसूल ऐं उहे जेके ईमान वारा जेके नमाज़ क़ाइमु था कनि ऐं ज़कात अदा था कनि ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू था कनि। तफ़सीर नस्फ़ी वारे लिखियो आहे त इन्नमा नज़लत हाज़िहिल आया, फरमाए तो तफ़सीर नस्फ़ी वारो त इहा आयत जेका नाज़िल थी इहा हैदर करार जे शान में नाज़िल थी आहे। हज़रत अली करम अल्लाह जल करीम जेका सखावत कई आहे ख़ुदा खे पसंदि आई ऐं उन सखावत ते रब एॾो ख़ुशि थियो
जो अलीअ जे शान में क़ुरान नाज़िल फरमायो। सुभान अल्लाह, इहो सुभान हैदर अल्लाह। कर्रार आहे। बेशक बेशक हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कौल मुबारक आहे त सब्र ईमान जे लाइ ईअं आहे जीअं जिस्म जे लाइ मथो, जंहिंमें सब्र न आहे उन में ईमान न आहे। ऐं मुफ़्ती साहिबु अॼु जो जॾहिं असां मुआशिरो ॾिसूं था त कीअं बयानु फ़रमाईंदो? त हज़रत अली करमल्लाह अजल करीम जो सब्र, इस्तक़ामत, अदालत, इंसाफ़, इन्हनि सभिनि शयुनि खे जेकॾहिं असां मदे नज़र रखूं त असां फ़क़ति दावा था कयूं, असां हज़रत हैदर करार जी पैरवी कोन था कयूं। जेकॾहिं असां हज़रत अली करमल्लाह अजल करीम जी पैरवी करे हर मामले में सब्र कयूं ऐं अफ़ ऐं दरगुज़री खां कमु वठूं। ॾिसो एतिरो सब्र, इहा त हिकिड़ी आम जेको ॿारड़ो प्राइमरी में पढ़े थो उन बि इहो हैदर करार जो वाक़ियो ज़रूरु पढ़ियो हूंदो ऐं नाज़रीन खे बि इन वाक़े जी ख़बर हूंदी त हज़रत अली करमल्लाह अजल करीम जो जॾहिं काफ़िर सां मुक़ाबिलो थियो ऐं काफ़िर जे जेको आहे सीने ते चढ़ी वेठा ऐं हाणे उन ते वार पिया करणु चाहिनि त उन वक़्तु ऐं वक़्त ते काफ़िर सोचियो त भला हाणे मरां त थो, भला हैदर करार जे शान में का गुस्ताखी त कयां, का बेअदबी कयां, जे चइबो आहे त पंहिंजे अंदर जो भड़ास कढां। ऐं हज़रत अली करमल्लाह अजल करीम ॾे बेअदबी जे इरादे सां जॾहिं थुक उछलाई त हज़रत अली करमल्लाह अजल करीम उन जे सीने तां लथा, खंजर रखियऊं त हू हैरान थी वियो, अली मां तुंहिंजे कब्ज़े में हुयुसि, तुंहिंजे ताक़त जे हेठां हुयुसि, मूंखे तो दसे केरायो, मुंहिंजे सीने ते चढ़ी वेठे, खंजर जो वार पे कई, मां त तुंहिंजी गुस्ताखी कई हैदर करार, हींअर त अञा तो में कावड़ ऐं जज़्बो वधे हा, तुंहिंजो सब्र जो प्यालो जेको आहे पैमानो लबरेज़ थी पवे हा। पर उन जे बरक्स, वाह हैदर तो वरी मूंखे छॾे ॾिनो, इन जो सबबु छा आहे? हज़रत अली करमल्लाह अजल करीम फरमाए जॾहिं मां तुंहिंजे मथां सीने ते चढ़ी वार पियो कयां, मां दीन इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ ऐं मां अल्लाह जे रज़ा जे लाइ तोसां पियो विढ़ां, मां पंहिंजी ज़ात जे लाइ न, पर जॾहिं तो मुंहिंजी गुस्ताखी कई त ओॾी महिल मुंहिंजे तबियत में कावड़ आई। त कावड़ आई त अलीअ सोचियो त जेकॾहिं हाणे हिनखे मां मारींदुसि त इहा मुंहिंजे ज़ाती कावड़ जे करे मारणु हूंदो, इन जे करे मूं तोखे छॾे ॾिनो ऐं माफ़ कयो। वाह अली, इहो इस्लाम जेकॾहिं इहो आहे त अली पोइ जल्दी कर मां बि कलमू पढ़ां। ऐं उहो गुस्ताख कलमू पढ़ी दायरे इस्लाम में दाख़िल थियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾिसो कीअं हज़रत शेरे ख़ुदा एॾी गुस्ताखी खां पोइ सब्र करियूं, सब्र करे वरी माफ़ बि करे छॾियूं। जेकॾहिं असां बि चाहियूं था त असां अल्लाह जे दरबार में मक़बूल बाना बणिजूं त पोइ हज़रत हैदर करार जे जी पैरवी कयूं, सिर्फ़ु हैदर करार जे जेको आहे असां मोहबत जी दावा न कयूं बल्कि अमली तौर ते असां पाण खे ज़ाहिर कयूं, साबित कयूं त वाक़ई असां हैदर करार जा पोइ लॻा पैरोकार आहियूं। जी बेशक मुफ़्ती साहिबु, अॻियां वधूं था ऐं वक़्तु साही जो थी वियो आहे। नाज़रीन साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे, हुनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हिन वक़्तु अव्हां ताईं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई। माह रमज़ान जो महीनो ऐं ही उहो अशरो आहे जंहिं अशरे में जहन्नम जी बाहि खां निजात जो ही अशरो आहे ऐं हमेशह जॾहिं बि इंसानु जहन्नम जी बाहि खां निजात जी दुआ घुरे थो हिन अशरे में त यकीनन बिलाशुबा उहा क़बूल थिए थी। ऐं चंद ॾींहं आहिनि ऐं इहे 10 ॾींहं ॾाढो जल्दी गुज़री वेंदा आहिनि, 9 ॾींहं जेतिरा बि नसीब थियनि था पाण सभिनीनि खे। सो कोशिशि कजे त असां उन मां भरपूर सुरूर माणियूं। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अॻियां वधूं था, तूबा फरीदी असां सां गॾु आहे। तूबा, नातिया कलाम आपसे सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे
तुम्हारे लिए ज़मीनों ज़मान तुम्हारे लिए मकीनों मकान तुम्हारे लिए चुनिनो चुना तुम्हारे लिए मैंने दो जहां तुम्हारे लिए और दहने में ज़ुबान तुम्हारे लिए बदन में गिजा तुम्हारे लिए दहने में ज़ुबान तुम्हारे लिए बदन में गिजा तुम्हारे लिए और हम आए यहाँ तुम्हारे लिए उठे भी वहाँ तुम्हारे लिए इशारे से चांद चीर दिया छुपे हुए खुद को फेर दिया गए हुए दिन को असरे किया ये ताबो तवा तुम्हारे लिए सबा वो चले के बाग फले वो फूल खिले कि दिन वो भले लिवा के तले सना में खुले रज़ा की ज़ुबान तुम्हारे लिए ज़मीनों ज़मान तुम्हारे लिए मकीनों मकान तुम्हारे लिए। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशा अल्लाह। तो इलाही ख़ूबसूरत आवाज़ ऐं बहितरीन नातिया कलाम अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जा कमाल जा फ़ैसिला ऐं आउं चाहींदसि त कुझु ज़िक्र उन हवाले सां थी वञे अॼु जी हिन ट्रांसमिशन में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, ये टिनी साहबनि जे ज़माने में हज़रत अली करमल्लाह वजल करीम मुशीर रहिया। सुभान अल्लाह। यानी हर फ़ैसिले में मुशावरत हैदर करार जी हूंदी। बेशक बेशक। जेको भी फ़ैसिलो ईंदो हो उनखे हैदर करार ई हल फरमाईंदा हुआ ख़ुलफ़ा जे मशवरे सां। हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे जीअं कंहिं शख़्स चयो त अली इन खां पहिरीं जेके ख़लीफ़ा हुआ उन्हनि जे वक़्त में फुतूहात जो सिलसिलो तमामु वसी हुयो। हाँ। यानी जीअं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में कैसर ऐं किसरा बि फ़तह थी विया, ईरान बि फ़तह थियो, ऐं तव्हांजे दौरे ख़िलाफ़त में फुतूहात जो सिलसिलो कोन्हे, सही, एतिरो तेज़ी सां न आहे।
हज़रत अली करम अल्लाह वजल करीम शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका हिकिड़ो प्यारो जवाबु फरमायो। शेर ख़ुदा फरमायो त उन्हनि जो मुशीर अली हुयो, मुंहिंजा मुशीर तव्हां आहियो। यानी जेतिरो मुशीर जॾहिं मुशीर हुआ त तॾहिं बि अहिड़े तरह सां फ़ैसिला सरंजाम ॾींदा हुआ त वरी जॾहिं पाण ख़लीफ़ा थिया तॾहिं बि अहिड़े बहितरीन अंदाज़ में फ़ैसिला फरमाईंदा हुआ। ईअं सम्झो त जेकॾहिं कंहिंखां को फ़ैसिलो हल न थींदो हो त उहो हज़रत अली करम अल्लाह वजल करीम उनखे हल फरमाईंदा। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम खे यमन जो गवर्नर करे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़िंदगी मुबारक में रवानो फरमायो। ग़ालिबन यमनी आहे, उन सां गॾु पोइ ॿिया सहाबी बि हज़रत अली करम अल्लाह वजल करीम सां गॾु हुया। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम खां हुज़ूर पुछो त अली ॿुधाए त उते माण्हुनि जा फ़ैसिला कीअं कंदे? अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताबुल्लाह यानी क़ुरान करीम फ़ैसिले जे लाइ मौजूदु आहे, जेको उहो हुकुम थो ॾिए। हुज़ूर फरमायो त अली जेकॾहिं को अहिड़ो मसइलो पेश अचे को जेको ज़ाहिरी तौरु उनजी वज़ाहत क़ुरान करीम में मौजूदु न हुजे, छो त कुझु मसाइल मामलात जेके आहिनि क़ुरान करीम में इजमालन ज़िक्र थियल आहे यानी इख़्तिसार सां। बाक़ी ईअं त तमामु उलूम क़ुरान करीम में आहिनि, वला रतबियूं वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन, हर तर ख़ुश्क शइ जो हिन क़ुरान करीम में ज़िक्र आहे। वमा मिन गाइबतिन फिस समाइ वल अर्द इल्ला फी किताबिम मुबीन, आसमान ज़मीन में जेके बि शयूं आहिनि मख़फ़ी पोशीदा उन्हनि सभिनि जो क़ुरान करीम में ज़िक्र आहे। पर कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजो वज़ाहत सां न बल्कि इजमालन ज़िक्र हूंदो आहे। अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह पोइ तव्हांजा अहकाम हुकुम तव्हांजी हदीस। हुज़ूर फरमाए त जेकॾहिं का अहिड़ो मुंहिंजो कौल बि मुंहिंजो जेको आहे हदीस बि तोखे न मिले पोइ कीअं फ़ैसिलो फरमाए? त अर्ज़ु कयईं इजमा सां, जेकॾहिं इजमा सां न त पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह पोइ क़यास जे ज़रिए यानी अल्लाह जेको अक़ल अता कयो आहे पोइ हिकिड़े मसइले खे मां ॿिए मसइले ते क़यास कंदुसि। यानी क़यास मां मक़सदु इहो हूंदो आहे त बेअन ई जेको मसइलो आयो आहे पेश थियो आहे अहिड़ो मसइलो बेअन ई जेकॾहिं क़ुरान हदीस में ज़िक्र न आहे थियल त उन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके मसइला आहिनि पोइ उन ते वरी उनखे क़यास कबो आहे, उन मसइले खे ईअं हल कबो आहे। जीअं मसलन हिकिड़ो असां अज़हर यूनिवर्सिटी में असांखे किताब पढ़ाईंदा हुआ फ़िक़्हुल मुक़ारिन, यानी उन में ॿियो हूंदो हो क़दाया मुआसिरा, इहे ॿ सब्जेक्ट। इन में जेके हींअर जीअं मेडिकल साइंस तरक़ी कई आहे ऐं हिकिड़नि जदीद मसाइल साम्हूं अचनि था उन्हनि खे इस्लामी रूह सां तरीक़े सां कीअं हल कजे। हाणे उन्हनि जो बेअनी हुकुम त क़ुरान करीम में कोन्हे मौजूदु। जीअं मुख़्तसर मां अर्ज़ु कयां त जेकॾहिं का औरत जेका हामिला आहे, जंहिंजे बतन में ॿारु आहे, पेट में ॿारु आहे, हाणे उहा पंहिंजो उहो बचेदानी मां ॿारु कंहिं ॿी औरत ॾे मुंतक़िल कराइण थी चाहे त हिनखे तूं जेको आहे पंहिंजे बतन में रख ऐं जॾहिं इहो ॿारु जनम ॾिए त मूंखे वापसि ॾिजां ऐं तोखे मां हिन जी उजरत ॾींदसि, हिन जो मुआवज़ो ॾींदसि। हाणे इहो बेअनी क़ुरान करीम में ज़िक्र कोन्हे थियल, इनखे कीअं हल कबो? त इन जे लाइ इहो आहे त ॾिसबो त शरीयत जेको हुकुम ॾिनो आहे त जेको ॿारड़ो आहे उहो ॿारड़ो ज़ाहिरा कंहिंजो वारिस बि बणिबो। हाणे जंहिं औरत जे बतन मां मुंतक़िल थियो सुभाणे जेकॾहिं उहा इनकार थी करे ॿार खे क़बूल नथी करे ऐं जंहिं ॾे वियो ऐं उहा उनखे जनम ॾेई उहा बि इनकार करे वेही रहे त न हिन जो असल ॿारु हुयो, मां त उजरत ते जेको आहे उनखे पालियां पई। हाणे इहो ॿारु कंहिंजो वारिस बणिबो? हो त वरसे खां महरूम थी वेंदो न। त हाणे इन इस्लाम जे इन हुकुम खे ॾिसी करे इनखे इन ते क़यास कबो त अज़रू शरीयत ईअं ॿार खे मुंतक़िल करणु जाइज़ ई न आहे। ईअं इन तरह सां हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जेके पंहिंजे जेके पेचीदा जेके फ़ैसिला हूंदा हुआ, जेके हल न थींदा हुआ, पोइ जेको अल्लाह से हैदर करार खे जेको अक़ले सलीम अता फरमायो उन ज़रिए उन फ़ैसिलनि खे हल फरमायो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फरमायो मुफ़्ती साहब। अॻियां वधूं था नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी। ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, तव्हां असां सां गॾु रहजो।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान अवां ताईं हिन वक़्तु मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई ख़ूबसूरत अंदाज़ में अॼु जो ॾाढो ज़िक्र हलियो आहे ऐं यकीनन हीअ ट्रांसमिशन अवां खे बि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी हूंदी नातिया कलाम बि गॾो गॾु ॿुधूं पिया ऐं अॼु जो ज़िक्र ॾाढो ख़ूबसूरत आहे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे अॻियां वधूं था मुफ़्ती साहिब नेकियो रमज़ान ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत ऐं उन मां लेसन जेकॾहिं मिले थो इंसान ज़ात खे त कहिड़ो लेसन आहे जी बिस्मिल्लाह हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी जीअं विलादत बेमिसाल आहे त शहादत बि बेमिसाल आहे बेशक हाँ त हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी शहादत जेका पेश आई हुई जेको पंहिंजो शख़्स हुयो अब्दुर्रहमान इब्न मलजम जंहिं हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे शहीद कयो जी त उहो कंहिं औरत सां हुन जी मुहबत हुई पोइ हू चए पियो त कंहिं तरीक़े सां हिन औरत सां मुंहिंजो निकाह थिए हिन खे मां हासिलु कयां त हुन हर तरह सां कोशिशूं कयूं पोइ उन औरत जेका हुई उन औरत इहो शर्त रखियो त जेकॾहिं तूं हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे शहीद कंदे अल्लाह त मां तोसां निकाह कंदुमि त हीअ जेको आहे शर्त हुन चयो त हैदर करार जहिड़े बहादुर खे मां कीअं थो शहीद करे सघां त हुन जे अक़ीदे मुताबिक़ इहो त जेकॾहिं तो न शहीद करे सघे तूं मारिजी वएं त हू नान मुस्लिम हुई औरत त तोखे जेको आहे पोइ जन्नत मिलंदी जेकॾहिं तूं मारिजी वएं यानी उहो माज़ल्ला सुम माज़ल्ला हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे हक़ ते न पई सम्झे त हुन चयो त हाणे हज़रत हैदर करार ते मां ईअं साम्हूं हमिलो त नथो करे सघां हाणे जीअं का तदबीर ठाहिजे जंहिंसां मां हमिलो करे सघां जंहिंमें कामयाब बि वञा जी त ॾिसो त हिकिड़ो त वॾो अज़ीम इहो मिसाल आहे त लीडर हुजनि त अहिड़ा हुजनि ख़ुलफ़ाए राशिदीन जंहिंजे लाइ अल्लामा जलालुद्दीन ख़साइस कुबरा में इहा रिवायत आंदी आहे त जंहिंजे लाइ हुज़ूर ख़ुदि फरमायो आहे हुज़ूर फरमायो त मुंहिंजे विसाल खां पोइ 30 सालनि ताईं ख़िलाफ़त हक़ रहंदी उन खां पोइ जेको आहे बादशाह जो निज़ाम मुस्लमाननि में शुरू थी वेंदो ऐं ईअं रहियो त हज़रत इमाम हसन अली मक़ाम जी जॾहिं ख़िलाफ़त ख़तमु थी आहे 6 महीना पाण ख़िलाफ़त हलायूं त एसि ताईं हुज़ूर जे विसाल खे बि 30 साल मुकमल थिया ऐं हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे हाणे उहो जॾहिं शहीद करण जो सोचे पियो त हाणे ॿियो त हरबो कोन उन वक़्त जा ख़लीफ़ा इमामत बि पाण कराईंदा हुआ ऐं फ़िक़ह में जॾहिं मसइलो बयानु थींदो आहे न त सभ खां वधीक हक़दार इमामत जो केरु आहे त उन किताबनि में क़ुदूरी में हिदाया में साहिब हिदाया सभिनि लिखियो आहे त सभ खां पहिरीं हक़दार इमामत जो सुल्तान आहे बादशाह यानी इहो असांजे हुकुमराननि ऐं तमामु उम्मत मुस्लिमा जे हुकुमराननि जे लाइ ख़ुलफ़ाए राशिदीन जी ख़िलाफ़त जेका आहे उहा हिकिड़ो दर्स आहे इहो सबक़ थो मिले त जीअं उन्हनि पंहिंजे जेका आहे ख़िलाफ़त जा हक़ अदा कया ईअं ई हक़ उम्मत मुस्लिमा जा हुकुमरान बि कनि पर हज़रत अली करमल्लाह वजल करीम जॾहिं पोइ नमाज़ पाण इमामत फरमाईंदा हुआ त हुन सोचियो त हाणे जॾहिं हज़रत अली नमाज़ में हूंदा आहिनि त हज़रत अली जी जेका हैयत हूंदी आहे उहा चेंज हूंदी आहे अहिड़ी माना हैयत हूंदी आहे त हिकिड़ो बहादुर शख़्स जॾहिं बरतानिया ते अंग्रेज़नि कब्ज़ो कयो त पोइ जेके उलमा लीडर हुआ जॾहिं की जेके अवाम जे सां खे वठी करे जेके तहरीक हलाईंदा हुआ त उहे तहरीक हलाईंदा पोइ उन्हनि खे जॾहिं जेलनि में बंदि कयो वियो त जॾहिं नमाज़ जो वक़्तु थियो त उहे उलमा जॾहिं नमाज़ पढ़ाईंदा हुआ त उन्हनि जी हैयत अलाह जे दरबार में हथ ॿधी ईअं बीहण इन खे ॾिसी उहो अंग्रेज़ जेल सुप्रीडेंट पियो चवे त हीउ एॾो बहादुर जो हिंदुस्तान जा अवाम हिन जी आवाज़ ते जेकॾहिं चवे त उथो त उथी था बीहनि वेहो त वेही था रहनि हे इन कंडीशन में छो बीठो आहे उन्हनि खे ॿुधायो त इहा मुस्लमाननि जी नमाज़ आहे हींअर ख़ुदा जे तरफ़ मुतवजो आहे तॾहिं त हिननि खे इहा कामयाबी मिलियल आहे जो हिननि जी जॾहिं ख़ुदा जे साम्हूं हिननि जा वॾा वॾा बहादुर दलेर लीडर था बीहनि त उन्हनि जी हैयत ई चेंज आहे त हुनखे अब्दुर्रहमान इब्न मलजम सोचियो त बसि हिकिड़ो ई तरीक़ो आहे त जॾहिं सुहिणो हैदर करार हुजे नमाज़ में ऐं त उन महिल हज़रत अली जो मुकम्मल तवज्जो ख़ुदा जे तरफ़ हूंदो उन वक़्तु मां हमले में कामयाबु थी सघां थो
ईअं थियो जॾहिं हज़रत अली करम अल्लाह जल करीम अची नमाज़ जे लाइ इमामत पिया फ़रमाइनि ऐं अल्लाह जे तरफ़ मुकम्मल मुतवज्जिह हा त जीअं चवनि कसेरा मुयसर न शुद ई सआदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत इहो काबे च विलादत हैदर दी मस्जिद च शहादत हैदर दी फरमान है कमली वाले दाही दीद इबादत हैदर दी। हज़रत अली करम अल्लाह जल करीम ते नमाज़ में वार थियो, पाण सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हज़रत अली खे खणी हज़रत अली फरमाए त मुंहिंजे कातिल खे जल्दी वठी अचो ऐं उनखे थधो शरबत पीआरियो। उनखे पकड़े आया, उनखे चयूं त हू न पियो पीए, इनकार कई त न मता मूंखे तव्हां हिन में ज़हर मिलाए ॾिनो। हैदर करार फरमाइसि त तूं बदनसीब आहे, मां त तोखे माफ़ पे करणु चाहियो ऐं इहा अफ़ दरगुज़री बि ईअं जो पंहिंजे कातिलनि खे बि माफ़ करणु। जीअं मशहूर आहे त मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा वालिद सैयद मोहम्मद बक्का शाह रहमतुल्लाह अलैह खे जंहिं ज़ख़्मी करे विधो त पाण फरमायूं त हाणे इहे जेके मुंहिंजा कातिल अथव इन्हनि खे मूं माफ़ कयो, छो त मां हैदरी खून मूं में आहे, मां अलीअ जी औलाद मां आहियां। ऐं फरमायूं त इन्हनि खे जेको आहे मूं माफ़ त करे छॾियो, पर जेकॾहिं थी सघेव त इन्हनि खे भले दफ़न बि मुंहिंजी भरिसां करे छॾियो। जॾहिं इन्हनि इहे दुनिया मां विसाल करे त मां इन्हनि जी बख़्शिश बि कराए छॾी। हैदर करार बि फरमायो त हैदर जॾहिं अलीअ जे बचड़नि में एतिरी अफ़ो दरगुज़री त पोइ अलीअ जो आलम छा हूंदो। हज़रत अली करम अल्लाह जल करीम फरमाइसि त तूं बदनसीब आहे, जेकॾहिं अॼु हीउ पीउ हा त हैदर तोखे क़यामत जे ॾाढे सभ खां पहिरीं आबे कौसर बि हुज़ूर खां वठी तोखे पीआरे हा, पर तुंहिंजो नसीब ई मुक़दर न। जेको हैदर जो कातिल हूंदो त उनजे लाइ त जहन्नम ख़ुदा वाजिबु करे छॾी आहे, इन जे करे उनजे नसीब ई मुक़दर में न हुयो। ऐं उन जेको आहे हैदर करार जे हथां उहो शराब दुनिया वारो न पीतो त हाणे आख़िरत वारो शराब बि उनखे नसीब न थींदो। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मुफ़्ती साहब तव्हां बयानु फ़रमायो आहे ऐं अॼु जो यकीनन ज़िक्र ॾाढो बहितरीनु ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हीअ महफ़िल नाज़रीन अवां ताईं पहुती आहे ऐं वक़्त जूं घड़ियूं मूंखे वधीक इजाज़त ॾियनि कोन थियूं। सो आउं हिन तरफ़ जेके बि असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु असां सां गॾु अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहिया। तव्हांजी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं अव्हां जो जे अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू कयो त ख़बर कोन पई। मुफ़्ती साहिबु टाइम ॾाढो जल्दी सां ख़तमु थी वियो ऐं ॾाढी ख़ूबसूरत अॼु जी महफ़िल थी नाज़रीन। उन खां अलावा नज़ाकत अली क़ादरी असां गॾु मौजूदु रहियो ऐं नात ख़्वान आहे पाण माशाअल्लाह, ॾाढी सुठी कोशिशि अथसि। इनशाअल्लाह तव्हां ॾाढा सुठा नात ख़्वान थींदव। तव्हांखे चवंदा आहिनि त उहा प्रैक्टिस जेका आहे न उहा माण्हू खे परफेक्ट बणाईंदी आहे, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। सो तव्हां हिन प्रैक्टिस में रहिजो। थैंक यू सो मच, तव्हां आयो। नाले मिठो मैसर साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां हमेशह ईंदा आहियो ऐं तव्हां वक़्तु ॾियो था त सुहिणे अंदाज़ में ट्रांसमिशन व्यूवर्स ताईं पहुचायूं था। उन खां अलावा जनाब असां सां तूबा फ़रीदी मौजूदु रही। तूबा, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ॾाढो सुठो लॻो तूबा खे ॿुधंदे ऐं नाज़रीन हिन तरफ़ मुंहिंजी इंटायर टीम मौजूदु आहे। असांखे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआ में भरपूर यादि रखंदव ऐं वेंदे वेंदे ज़िक्र कंदी मां हलंदसि त असांजी हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मूंखे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदव यादि। वेंदे वेंदे मनक़बत तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो तूबा फ़रीदी जो। जी बिस्मिल्लाह तूबा। हम मदहेली में दर पे भी लफ्जों को रवानी देते हैं। हम मदहेली में दर पे भी लफ्जों को रवानी देते हैं। कटती गए जुबां कट जाए मगर पैगाम ज़बानी देते हैं। कटती है जुबां कट जाए मगर पैगाम ज़बानी देते हैं। शागिदे गए अदाए मीसम भी हम हैं वो अली के दीवाने। शागिदे अदाए मीसम भी
हम हैं वो अली के दीवाने, जिसे पेड़ पे सूल ही चढ़ना हो उस पेड़ को पानी देते हैं हम। मदहे अली में दार पे भी लफ्जों को रवानी देते हैं। पेशानी हुए पर ये के कई रूमाल को बांधा सरवर ने। पेशानी हुए पर ये के कई रूमाल को बांधा सरवर ने। जन्नत भी फिदा हो जाएगी हम ऐसी निशानी देते हैं हम। मदहे अली में दार पे भी लफ्जों को रवानी देते गए। कटे तीगे जुबां कटे जाए मगर पैगाम जुबानी देते हैं। आरब जो बनो